अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। टंडो इलायार मां पीर अल आज़ाद जी ख़बर शामिल कंदासीं। टंडो इलायार जी तारीख़ में पहिरियों भेरो SSP टंडो इलायार सैयद सलीम शाह पारां खुली कचहरी अवाम शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। DC सेक्रेटरीट टंडो इलायार में थींदड़ खुली कचहरीअ में SSP टंडो इलायार साम्हूं टंडो इलायार ज़िले में हलंदड़ मंशियात क्रिस्टल आइस हेरोइन चर्स अफ़ीम भंग ऐं शराब बाबति पहिरियों केतिरा ई सवाल उथारे मज़कूरा मंशियात खे फौरी तौर बंदि कराइण जो मुतालबो कयो, जॾहिं त मेन पुड़ी गुटके ऐं सफ़ियान जहिड़े कारोबार खे बंदि कराइण ते SSP टंडो इलायार खे ख़िराज तहसीम पेश कयो वियो। उन मौक़े ते मेन पुड़ी गुटके ऐं सफ़ियान जे मंथली वठंदड़ कारोबार करण जी इजाज़त ॾींदड़ पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो अवाम पारां मुतालबो कयो वियो, जॾहिं त SSP खुली कचहरीअ दौरान औरतुनि ऐं मर्दनि गॾिजी पुलिस तरफ़ां घरनि में बिना वारंट ऐं बिना लेडीज़ पुलिस जे दाख़िल थियण ते एतिराज़ वारींदे चयो त टंडो इलायार पुलिस में शामिल कुझु कारियूं रिढूं SSP टंडो इलायार खे बदनाम करण लाइ अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं करे रिश्वत जो मुतालबो करे बेगुनाह माण्हुनि खे परेशान करे रहियूं आहिनि, जॾहिं त SSP टंडो इलायार उन मौक़े ते शिकायतूं ॿुधण बैदि आईंदा समूरे थाणनि जे पुलिस खे लेडीज़ पुलिस खां सवाइ ॾुआरनि ऐं मंशियात फ़रोशनि जे घरनि में दाख़िल थियण ते पाबंदी आयद कंदे चयो त अगरि किथे बि को पुलिस एहलकार अवाम सां बदतमीज़ी ऐं रिश्वत कंदे ज़ाहिर थियो त उन ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। ऐं हुन वधीक चयो त मंशियात जो कारोबार कंदड़ ॿी सूरत में टंडो इलायार ज़िले में हलण न ॾींदुसि। उन गंदे कारोबार में अगरि को पुलिस एहलकार या ऑफिसर मुलविज़ हूंदो त उन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। हुन चयो त अगरि कंहिं ते कूड़ा केस दाख़िल थिया आहिनि त इंक्वायरी बैदि उन्हनि मथां कूड़ा केस ख़तमु कया वेंदा ऐं कूड़ा केस कंदड़ ऑफिसर ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। हुन वधीक चयो त टंडो इलायार ज़िले मां मेन पुड़ी गुटके ऐं सफ़ियान जो कारोबार कंदड़ तक़रीबन बंदि थी चुको आहे। वॾा डीलर टंडो इलायार छॾे फ़रार थी विया आहिनि, जिन जी गिरफ़्तारीअ लाइ छापा हया पिया वञनि। इंशाअल्लाह तमामु जल्द टंडो इलायार मां मंशियात जो मुकमिल ख़ात्मो थींदो।